नाज़रीन, क़ंधकोट वेझो ॻोठ भयो मोड़ वटि पुलिस मुबैना मुक़ाबले में हिक मुख़वी खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेराणी जो रिपोर्टर غلام रसूल मेराणी। जी غلام रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही मियाणी पुलिस मुक़ाबले बाद औरताणी आवाज़ में हिरके जी अगवा थियल कराची वासी हिक मुग़वी खे बाज़ियाब कराइण जी जेको दावा कई आहे। इन सिलसिले में SSP ऑफिस में जारी कयल प्रेस बयान में जणायो वियो आहे त बडाणी एट मियाणी थाने जे SHO एजाज़ अहमद खोसो ऐं संदसि जी टीम जेको आहे उहा खुफ़िया इतला ते भयो मोड़ वटि सर्च ऑपरेशन शुरू करे ॾिनो ऐं ऑपरेशन दौरान पुलिस ऐं ॾुहारनि विच में मुक़ाबिलो थी पियो आहे। मुक़ाबले दौरान जेको आहे ॾुहारनि जो घेरो तंग कयो वियो, जंहिं बाद ॾुहारी घेरो तंग थियण करे जेको आहे मुग़वी एजाज़ धारियो खे जेको आहे उहो बाहिफ़ाज़त छॾे फ़रार थी विया आहिनि। उन में इहो ई ॼाणायो वियो आहे त मुग़वी एजाज़ धारे जो जेको आहे उहो लतीफ़ टाउन कराची जो रिहायशी आहे, जंहिंखे 1 महीनो अॻु घोटकी जे इलाइक़े मां हथियारबंद औरताणी आवाज़ में हिरकाए अगवा कयो हो। जॾहिं त अगवाकारनि जी गिरफ़्तारी लाइ जेको आहे हिन वक़्तु सर्च ऑपरेशन जेको आहे उहो जारी रखियो वियो आहे। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे SSP कश्मीर एट क़ंधककोट अमजद शेख जेको आहे उन पारां पुलिस पार्टी खे कामयाब कार्रवाई ते जेको आहे शाबाश जो पैगाम पिणु ॾिनो वियो आहे। जी غلام रसूल, अमां जी महिरबानी।